दादू में अवामी इत्तेहाद जे सदते अवामी बजट ते हथ साफ़ करे ज़िले खे खंडरात बणाईंदड़ कामरनि ख़िलाफ़ वॾे अंग में शहरियुनि हथनि में बैनर प्ले कार्ड खणी म्यूनिसिपल पार्क खां मार्च करे दादू प्रेस क्लब आॾो धरणो हणण बाद अलामती बुख हड़ताल कई है। मुज़ाहिरीन मुजीब पंवर, डॉक्टर शाहिद हमीद, महबूब सुमरो, शिराज लिगारी, कामरेड न्याज़ पंवर, तारिक शाह, मजीद सियाल, मुमताज मल्लाह, अली गुल, मलक वहीद ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त ज़िले में सालनि खां वेठल कामोरा करोड़नि रुपयनि जी बजट ते हथ साफ़ करे ज़िले खे खंडरात बणाए छॾियो आहे। म्यूनिसिपल कमेटी दादू जी पोणा 3 करोड़ माहवार बजट हुजण बावजूद शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे। दादू ज़िले में साल 2021-22 जी 10 अरब रुपयनि बजट हुजण बावजूद ज़िले खंडरात बणियल आहे। दादू वासी साफ़ पाणी लाइ बि परेशान आहिनि। हुननि चयो त पब्लिक हेल्थ खाते में आरओ प्लांट लाइ रखियल 10 करोड़ रुपया करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। मुख़्तलिफ़ लिंक रोड घटियूं ऐं रस्ता टुटल आहिनि। बजट करप्शन जे वर चढ़ी वञे थी। हुननि चयो त एजुकेशन वर्कर्स खाते में स्कूलनि लाइ करोड़ रुपया बजट हुजण बावजूद ज़िले में 800 खां वधीक स्कूल ज़बून हाल बणियल आहिनि। कामोरा चंद पैसनि एवज़ ठेकेदारनि खे एडवांस रक़म ॾेई छॾनि था ऐं कागज़ी कार्रवाईअ में कम ॾेखारियो करोड़ रुपया हड़प करे वञनि था। हुननि चीफ जस्टिस सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त ज़िले जी बजट ते हथ साफ़ कंदड़ कामोरनि जी ऑडिट कराए करप्शन कंदड़ कामोरनि खे फौरी तौर हटाए ज़िले में अवाम जा बुनियादी मसइला हल कया वञनि।